एक ॿी अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। DIG ॾखण असद रज़ा पारां 2 ॼणनि खे क़त्ल करे फुर कंदड़ जवाबदार खे मारण जी दावा कई वई आहे। 8 अप्रैल ते मेट्रोविल में हथियारबंदनि फुर मुज़ाहिमत ते शेर आलिम ज़ाकिर खे क़त्ल करे 1 करोड़ 35 लख फुर कया हुआ। राति देर सां पुलिस जवाबदारनि जी मौजूदगी जे इतला ते इतिहाद टाउन में छापो हुयो त मुक़ाबिलो थी पियो। DIG असद रज़ा जो इहो चवणु आहे मुक़ाबले दौरान 1 जवाबदार मारिजी वियो, संदसि साथी फरार थी वियो। DIG जी SSP क्यामाड़ी सां प्रेस कॉन्फ्रेंस। मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप अब्दुल रऊफ़ जे नाले सां थी, जंहिं वटां 20 लख मिलिया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया कराची मां। DIG ॾखण असद रज़ा पारां 2 ॼणनि खे क़त्ल करे फुर कंदड़ जवाबदार खे मारण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाला, DIG साउथ असद रज़ा प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे क्यामाड़ी जे SSP फैज़ान सां गॾु। हुनजो चवणु आहे त 8 अप्रैल ते मेट्रोविल दौरान मज़ामत पोल्ट्री फार्म जो जेको कैशियर हो उन समेत 2 ॼणनि खे फोरू मारे करे 35 करोड़ रुपया फुर करे फरार थिया। DIG जो चवणु आहे त राति देर सां पुलिस मुक़ाबले में जेको जवाबदार हुयो उहो मुक़ाबले खां पोइ मारिजी वियो आहे। DIG जो इहो बि चवणु आहे त मारिजी वियल जवाबदार जी जेकी सुञाणप आहे अब्दुल रऊफ़ तौर नाले ते थी आहे, जंहिंजे कब्ज़े मां 20 लख कैश बि हथ कया विया आहिनि। DIG साउथ जो चवणु आहे त वारदात बाद जवाबदार अफ़गानिस्तान फरार थी वियो, जेको कराची में वापसि आयो, जंहिं बाद राति देर सां पुलिस जो मुक़ाबिलो थियो आहे। DIG साउथ जो इहो बि चवणु आहे त जेको जवाबदार अफ़गानी हो हिते पाकिस्तानी सुञाणप कार्ड पिणु ठारायो हुयो, जंहिंजी तस्दीक कई पिए वञे। हिन इहो बि चयो आहे त असीं नादरा खां बि तस्दीक कराए रहिया आहियूं। जवाबदार 5 अप्रैल ते हबीब जान नाले शहरीअ खां बि 8,35,000 फुर कया हुया, जंहिं बाद उहो फरार थी वियो। पर राति देर सां साउथ ज़िले में SSP क्यामाड़ी जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान जेको जवाबदार आहे उहो मुक़ाबले में मारिजी वियो आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।